रमू छा थो करी पंहिंजी ॾाढी पान ठाहींदो घर में वेही करे। अबा तव्हांखे त ख़बर आहे लॉकडाउन लगी पई आहे। शहर में सैलून वग़ैरह बंदि आहिनि, दुकान बंदि लगी पियूं आहिनि। घर में वेही ॾाढी न ठहियूं, ॿियो छा कयूं। अच्छा सैलून त कोई कोई खुलियल बि आहिनि। न बाबा ॿाहिरि वञूं पादर खाइण छा। अच्छा इन जे करे पंहिंजे घर में बसि लेज़र वठी करे शेव कयूं था पिया। बाक़ी छा कयूं, दुनिया जहान खे हलाइणो त आहे न। वाक़ई वाक़ई सही थो चईं, पर हिकिड़ी इहो दिलि वारी सैलून त खुलियल आहे। न बाबा उते हर पुलिस अचे थी, इन लाइन मोचड़ा और फ़ाइदो न आहे। अच्छा मां वियो हुअमि कल्ह साईं, ॾाढी ठवाए आयुमि। ॾाढी ठवाए, असल ॻाल्हि इहा तुंहिंजी सही आहे। उते वियुमि मां, उहो चए 50 रुपयो शेफ जो वठंदासीं। इन जे करे मां चयो मां ॾाढी न ठवाईंदो। अरे बसि तूं 50 रुपए खे ॾिसी भॼी आहीं। न बाबा महांगाई लगी पई आहे, ग़रीब माण्हू बसि 10 रुपये जो लेज़र वरितो आहे, इन सां कमु थी वेंदो। शेव करणी आहे, ॿियो छा बाबा। वाक़ई रमू चवीं सच थो, पर छा कयूं, ॿियो वरी लॉकडाउन लॻी पई आहे, पैसे जी कमी आहे। वाक़ई चवीं सच थो, पर ईअं ॾाढी ठाहींदो सही आहे, तमामु बहितरीनु आहे इहा बि। तव्हांखे ॾाढी ठाहिण जो तजुर्बो आहे रमू? मिड़ई तजुर्बो त न आहे, पर अॻे कई ज़माने में ठाहींदा वॾा असांजा ॾाढी, उन खां थोरो ॾिसंदा हुआसीं। इन जे लाइ थोरो तजुर्बो थी वियो आहे, पर हल केरु कॾहिं न ठही आहे। पर हाणे मजबूरनि जे करे पंहिंजो पान ॾाढी ठाहींदा पिया आहियूं। ॾिसो था पान लेज़र वठी आया आहियूं, 10 रुपये जो दुकान तूं, पर ॾाढी पंहिंजी पान था ठाहियूं। अच्छा अच्छा सही सही, ठाहियो ठाहियो, असां बि ॾिसूं पर कीअं था ठाहियो। भले भले तव्हां ॾिसो। हाणे यानी दिलू खां ॾाढी न ठवाईंदे ॿिए फरे तूं? न बाबा दिलोट सैलून ते वेंदो बि न, मुंहुं मारी करे आयो आहियां। उहो चए 50 रुपये वठंदो मां, हिकु शेव करण जो सिर्फ़ु 10 रुपये जो वठी आयो आहियां लेज़र। इन सां कमु जंहिं थी वञे थो त पोइ सैलून ते वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे। ॿिए सैलून ते वञूं त हर बि वधी आहे पुलिस, हाणे पादर, इनमें बहितर फ़ाइदो ई न आहे। इज़त सां पंहिंजे घर में घर वेठा छा चुपड़ी कई। हा यार चवीं सच थो, मां वियो हुअमि दिलू वटि 3 ॾींहं वार ॾाढ़ी ठवाइण। मूंखे चए पियो बाबा मां तोखां 150 रुपयो ई वठंदुमि वार ॾाढ़ी जा, न त तूं हल। इन जे करे त मां न ठवाई मूंखे ॾाढी। बाबा वेठा आहियूं घर, हिकु त बेरोज़गारी लॻी पई आहे, कमकार कोन्हनि। पोइ हाणे वधारू 50-50 रुपयो ख़र्चु कंदा, हाणे 100 रुपयो ख़र्चु करे अचूं वार ॾाढी ठहाए अचूं, इनमें कहिड़ो फ़ाइदो। पर बच्चनि खे ॾियूं जा ॾाढी ठवायूं, इन जे करे बसि 10 रुपये में कमु थी थो वञे। पोइ ॿारनि जी कहिड़ी ज़रूरत आहे सैलूननि ते, ठीकु आहे ईअं सम्झो था न बाबा। वाक़ई यार सही थो चवीं यार रमू, सही थो चवीं। बाबा ग़रीब माण्हू लॻो पियो आहे दौर, हिकु त महांगाई आहे ॾाढी, पोइ हाणे छा कयूं। सुठी ॻाल्हि आहे बाबा, तव्हां बि ईअं कयो, ॾाढी पंहिंजे ई लेज़र सां ठाहियो घर में वेही करे, सैलून ते न वञो, महांगाई लॻी पई आहे। अच्छा रमू जो चवण इहो ई आहे त लॉकडाउन जे करे तव्हां ॿाहिरि न वञो, पंहिंजो एतिराम कयो ऐं पंहिंजे घर में रहो महसूसु, ऐं घर में ई पंहिंजी ॾाढी शेव कयो, जीअं हिन बीमारीअ खां लॉकडाउन खां बची पंहिंजे घर में हिफ़ाज़त सां वियो। ईअं रमू? हा बाबा ईअं कयो, वॾी तव्हांजी महिरबानी थींदी।